मूंखे हरू भरू का तक़ीर करणु न ईंदी आहे, माना जीअं असां तक़ीरूं जीअं हुजणु खपे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते जेको जंहिं मौज़ू हिननि रखियो आहे दोस्तनि, त क्राइसिस ऑफ सिंध एंड द वे फॉरवर्ड। इनखे सिंधीअ में इहो चइबो त बाबा सिंध जा जो संगीन मसाला कहिड़ा आहिनि ऐं उहे भला हल कीअं थींदा। पर हिते जेके बि दोस्त हुया मुक़ररु उन में अक्सरत जेका आहे सा इन मौज़ूअ ते त ॻाल्हायो ई कोन। ज़्यादातर जेको ॻाल्हि थी उहा घोटिके जे मसइलनि ते थी। पर बहरहाल जेको उन्हनि घोटिके ते ॻाल्हायो उहो बि सुठो हुयो ऐं रुॻो घोटिके जी तस्वीर वठी खणिजे त हक़ीक़त में सॼी सिंध ते बि उहा फिट आहे। वञो जेकॾहिं सॼी सिंध में वञो, ॻोठनि में वञो, शहरनि में वञो, हिकु जहिड़ा आहिनि, घिटियूं हिकु जहिड़ियूं, उन दुकान हिकु जहिड़ा आहिनि, उहे ड्रथल मन ऐं जेको आहे तस्वीर साॻी आहे। सो तंहिंजे करे हिते पेश कयल दोस्तनि जे तरफ़ां जेका तस्वीर ई घोटिके जी, उनखे ई सिंध जी तस्वीर सम्झे। ॻाल्हियूं तमामु सादे नमूने सां कबियूं जीअं असां जेको आहे हिक ॿिए खे सम्झी बि सघूं। हिते असांजो मक़सदु इहो न आहे त अचे हिकिड़ा जेके आहिनि से आदर्श आहे उहो खणी अचे तव्हांजे मथां थापियूं। पर हिन माना असांजो थोरो तरीक़ेकार इहो आहे त असां चाहींदा आहियूं त सभु माण्हू हिक ॿिए सां बराबरी जे बुनियाद ते ॻाल्हाइनि, हिक ॿिए जी सलाह जेको आहे सो ॿुधनि। छो त जेको सिंध टीवीअ जो जेकॾहिं न्यूज़ तव्हां में कॾहिं कॾहिं विच में वक़्त में ईंदो आहे, सिंध टीवीअ जो जेको स्लोगन आहे, जीअं हर कंहिंजो हूंदो आहे, तव्हां पंहिंजो खीर जा इश्तिहार बि ॾिसो था, अहिड़े नमूने सां जेको आहे सर्फ जा इश्तिहार बि ॾिसंदा त उहो हूंदो आहे न त हे बहितरीनु धोलाई कंदी, हे साईं खीर पीअंदव त असली मरी वेंदव जेको बि हूंदो आहे। त अहिड़े नमूने सां सिंध टीवीअ जो हिकिड़ो स्लोगन हलंदो आहे, मिटीअ ऐं माण्हुनि जो संगम। माना असां इहो बि सोचे सम्झी रखियो आहे त माना हीअ जेका सिंध टीवी आहे इहा उन धरतीअ जे माण्हुनि ऐं मिटीअ जे गॾियल मुफ़ादनि जी नुमाइंदगी कंदड़ हिकिड़ो जेको आहे इदारो आहे, जंहिंजे करे असां मिटीअ ऐं माण्हुनि जो संगम इहो ईअं पंहिंजे लेखे रखिजी न वियो आहे, पर इहो बाक़ाइदे सोचे सम्झी उनजी अॻिते जी जेका आहे उहो सोचे करे कयो। बाक़ी हाणे जेकॾहिं सिंध जा जेके मसाला या क्राइसिस आहे उहो मुंहिंजे ख़्याल में सभिनी खे ख़बर आहे ऐं उन ते मां सिर्फ़ु पॉइंटनि में जेको मां सम्झां थो उहे ॻाल्हियूं करे वेंदुमि, जीअं तव्हां दोस्तनि बि तक़रीबन उहे ॻाल्हियूं कयूं। पहिरियों आहे त सिंध में जो इंफ्रास्ट्रक्चर जेकॾहिं ॾिसूं त ॿियनि मुल्कनि या ॿियनि सूबनि जे भेट में तमामु जेको आहे सो कई हज़ारे साल पोइते वारो आहे। जेकॾहिं तव्हां लाहौर में घुमो था या तव्हां जेकॾहिं फैसलाबाद में घुमो था या इस्लामाबाद में घुमो था या सियालकोट जेकॾहिं विया आहियो या काफ़ी शहरनि में, त तव्हांखे ईअं लॻंदो त हालांकि उते अहिड़ी घोटिके जहिड़ी सिंध जहिड़ी गर्मी आहे, पर तव्हांखे चौधारी बाग बाग़ीचा बहितरीनु रोड वाल टू वाल रोड आहिनि ऐं तव्हां हिन किथे का एनक्रोचमेंट नज़र ईंदी न, ऐं ईअं लॻंदो आहे त ॼणो कंहिं यूरोपी मुल्क में अची विया आहियूं। पर जेकॾहिं वरी ॿियनि मुल्कनि जो अञा हिसाबु कयूं था त उहे त अञा घणो अॻिते आहिनि। पर भला जेकॾहिं छो त सिंध जेकॾहिं तव्हां लंडन में वञो था बि तव्हांखे ख़ुशहाली हर तरफ़ नज़र अचे थी। पर तव्हांखे ख़बर हुजणु खपे त जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो हो त UK जो पाउंड जेको हो इंग्लैंड जो ऐं सिंध जो रुपयो जो वैल्यू बराबरि हो ऐं सिर्फ़ु 1 सेंट जो फ़र्क़ु हो। हाणे वञी जेको आहे सो जेको तव्हां ॾिसंदव त हाणे त पाकिस्तान जो खानो ख़राबु आहे, पर बहरहाल तव्हां 150 में तक़रीबन जेको आहे हिकिड़ो पाउंड आहे, तॾहिं 1 रुपए जे बराबरि हुयो। छो त सिंध में वापारु एतिरो हुयो, माण्हू घणा वापारी हुया। त हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा जेका इंफ्रास्ट्रक्चर आहे, माना रोड रस्ता घर तफ़रीह गाह ॿियो टियों, हिते त कुझु ई कोन्हे। हिते त माना ईअं थो लॻे त हे जेको काउबॉय फिल्मूं जेकॾहिं तव्हां ॾिठियूं हूंदियूं त काउबॉय फिल्मुनि में हिकिड़ा 2-3 घरड़ा पुराणा ठहियल हूंदा आहिनि, हुन में ला कानून त भई राज कंदी आहे, जंहिंखे वणंदो आहे जे पिस्टल सां मारे छॾींदो आहे, वरी ॿियो जेको ॾाढो हूंदो आहे उहो वरी उनखे जे मारींदो आहे। माना इन तरह जो जेको आहे सो आहे। ऐं जेकॾहिं हिसाबु कजे त न को बिजली आहे, न का तालीम आहे, न ॿी का शइ आहे, न इंसाफ़ आहे। तव्हांखे जेकॾहिं तव्हां वज़ीर आहियो या जेकॾहिं कंहिं वॾी पार्टी जा सरबराह आहियो त तव्हां कंहिंजी बि ज़मीन ते कब्ज़ो करे सघो था, भली उहो 20,000 एकड़ छो न हुजे, या कंहिंजी बि शुगर मिल ते कब्ज़ो करे था। ॿियो न त पछाड़ीअ जेको आहे सो पाण वारे SP और DIG खे मोकिलींदो, उहे वञी जेको आहे कब्ज़ो कराए था अचनि। त
त हाणे अहिड़ी जेका इहा कारोबार वारे फिल्मनि वारो ज़मानो आहे न, मतिलबु अहिड़ी त सिंध में ना को कॾहिं बि न हो। बादशाह जे ज़माने में बि ईअं न हुयो त को माण्हू वञी ॿिए कंहिंजे जाइ ते या कंहिं नंढड़े सामान ते बि कब्ज़ो करे सघे, कुझु न कुझु इंसाफ़ु हूंदो हो। त मतिलबु हीअ आहे त जेकॾहिं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ॾिसिजे थो त बिजली न आहे, तालीम न आहे, इंसाफ़ु न आहे ऐं हिकिड़ी लाक़ानूनत चौधारी फिरे थी, ईअं थो लॻे त सिंध ॼणो जहन्नम जो हिकिड़ो नंढड़ो टुकड़ो थी चुको आहे हिन वक़्तु हिननि हालतुनि में। तंहिंजे करे क्राइसिस हिकु त इहो आहे, इन में इहो असांजो इंफ्रास्ट्रक्चर न आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त एजुकेशन असांजी कुझु न आहे। एजुकेशन जॾहिं पाकिस्तान ठहियो त सिंध जी एजुकेशन सॼे पाकिस्तान खां वधीक हुई। पंजाब जे सर्टिफिकेट खे या ॿियनि सूबनि वारे सर्टिफिकेट खे को दुनिया में डिग्रीअ खे को लेखींदो ईंदो खणी उछले छॾींदा। सिर्फ़ु सिंध जी मैट्रिक, सिंध जो जेको सर्टिफिकेट हो उहो जेको आहे सो एक्सेप्टेबल हूंदो सॼे यूरोप में। हाणे असांजो हाल इहो आहे त असांजी यूनिवर्सिटी जीअं फयाज़ तव्हांखे ॿुधायो त का बि पाकिस्तान जे सुठियुनि यूनिवर्सिटियुनि में बि न आहे। हिन साल त उहा अॻे कॾहिं कॾहिं महिराण यूनिवर्सिटी ईंदी, हिन साल त उहा बि जेको आहे सो कोन आई आहे हिन दफ़े। उनखां अलावा जेके दुनिया जूं 100 बेस्ट यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में पाकिस्तान जी बि का यूनिवर्सिटी न आहे। छाजे करे त उन्हनि में को तालीमी मयार न आहे, न वरी के सुठा सब्जेक्ट आहिनि। दुनिया में त अलाए कहिड़ा कहिड़ा सब्जेक्ट पढ़ाइनि था ऐं उतां जेके ॿार निकिता आहिनि उन्हनि तव्हां ॾिठो आहे त मोबाइल फ़ोनियूं ठाहियूं आहिनि, उन्हनि सां जहाज़ ठाहिया आहिनि, उन्हनि खिलाई जहाज़ ठाहिया आहिनि। उहे हाणे जेको आहे सो ब्लैक होल ऐं गैलेक्सीज़ ताईं वञनि था पिया, मरीख़ ताईं वञण जी बि तयारियुनि में लॻा पिया आहिनि, जहाज़ पहुता आहिनि। ऐं उन्हनि तव्हांखे ॾिठो त हर सहूलियत जेका आहे सा उन तालीम, छो त साइंस जे थ्रू थिया आहिनि, उहो पढ़ाई जे थ्रू थिया आहिनि। ऐं साइंस का ॿी ॿाहिरीं का शइ या का गैर मज़हबी या उहा शइ न आहे। साइंस जी जेकॾहिं असां थोरी वठंदासीं वसफ़ छा आहे त जेके इंग्लिश में चइजे त चवंदा आहिनि त साइंस इज़ द नेम ऑफ एफर्ट्स टू अंडरस्टैंड द रियलिटी ऑफ नेचर एंड टू यूज़ दिस रियलिटी इन द फेवर ऑफ मैनकाइंड। यानी साइंस उन्हनि कोशिशुनि जो नालो आहे जेके सचाईअ खे सम्झण लाइ कयूं वञनि थियूं ऐं उहा जॾहिं सचाई सम्झिजे थी त उनखे इंसान ज़ात जे भले में आणण खे इस्तेमालु करण जो नालो साइंस आहे। मिसाल तौरु हे TV वेव्स त शुरू खां हुयूं न, पर असांखे ख़बर न हुई। पोइ इंसान ॻोल्हे लॻो आहे अहिड़ियूं लहरूं हुजे उन जे थ्रू हे मोकिलिजे त हिकदमि सॼे दुनिया में पहुची सघे थो। अहिड़े नमूने सां फ़ोन जो बि ईअं सिस्टम हो, बिजली बि ईअं ई। बिजली त जेको आहे जुड़ जेको आहे त पाण में नेगेटिव ऐं पॉज़िटिव टकराइबा ऐं इहा खिवण पैदा थींदी। उहा 35,000 दर्जा हिन बिजलीअ असांजे खां वधीक ताक़तवर आहे। त मतिलबु हीअ आहे त इहे सभु शयूं हुयूं, पर इंसान कीअं ॻोल्हे कढियूं? उहे ॻोल्हे ईअं कढियूं जॾहिं हुनखे तालीम आई। तालीम मां उहे ॻोल्हे कढियऊं, पोइ उन्हनि खे कयूं तरीक़ो कयूं त बाबा हे असां हथरादू कीअं पैदा करे सघूं था। पोइ वरी हुनखे तारनि में करे आंदऊं त नतीजो निकिरो त कारखाना खुली विया, ट्रैक्टर ठही विया, अलाए छा छा ठही वियो। जेके अॻे माण्हू पाण में विढ़ंदा हुआ इन जे लाइ त नेचुरली आबादी जॾहिं वधी वेंदी त उहे हिक ॿिए सां वड़ी जेको आहे सो रिसोर्सिस जे भेट में वधीक हूंदी पॉपुलेशन, त पूरत न थींदी। पोइ हिकिड़ा जेके मुल्कनि जा माण्हू गॾु थी वञे ॿियनि ते कब्ज़ो कंदा आहिनि, उनखे मारे करे पोइ इहो हिकिड़ो नेचुरल बैलेंस थींदो पॉपुलेशन जो। पर साइंस जेको आहे त पहिरियों दफ़ो माण्हुनि खे इहो ॾिनो अथव बग़ैर जंग जे जेको आहे सो ट्रैक्टरनि जे वसीले, सुठा ॿिज पैदा करण जे वसीले, सुठा तरीक़ा करण जे करे सभिनी खे बूट बि ॾेई सघजनि था, कपिड़ा बि ॾेई सघजनि था कारखाननि में, ऐं जेको बहितरीनु ॿिज ऐं मैकेनाइज़्ड जेको आहे एग्रीकल्चर जे वसीले सभ खे ॾेई सघिजे थो। हाणे इहे सभु शयूं ॿाहिरां आयूं आहिनि, इहे कंहिं कुदरत जे ख़िलाफ़ु न आहिनि, पर हक़ीक़त में कुदरत जे ऐन मुताबिक़ आहिनि। ऐं असां वरी हिते जेको आहे सो जेको असांजो मुल्क आहे उहो साइंस खां परे थी वियो आहे, पढ़ाई खां परे थी वियो आहे, तालीम आहे कोन। नतीजो इहो निकितो आहे त असां जेको आहे सो जानवरनि जे बराबरि जो ज़िंदगी गुज़ारियूं था। जानवर छा हूंदो आहे? जानवर 12 ज़िंदगी जूं निशानियूं हुयूं, 12 जेके तव्हां पढ़िया हूंदो त 12 कैरेक्टरिस्टिक्स आहिनि, उहे ई जेको आहे असां में आहिनि। इंसानी उहा इंसान जानवर मां इंसानु थिए थो तालीम जे वसीले। उहा हाणे तालीम जो ज़रियो ई असां वटि ख़तमु थी वियो आहे त असां वटि इंसान पैदा कीअं थींदा? त इहो जेको आहे सो माना इहो बि हिकिड़ो वॾो क्राइसिस आहे इंफ्रास्ट्रक्चर खां पोइ। इहो आहे टियों तव्हांजे गवर्नेंस आहे। गवर्नेंस जी मां अणसी थोरी ॻाल्हि मुख़्तसर करे वियुसि त तव्हां ॾिसो त ॿियो त ठहियो, पर हाणे त कोर्टूं बि जेके आहिनि से हालांकि कोर्टुनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु जेको आहे सो उहो आहे ब्लास्फेमीअ खां बरोॾो आहे, पर बहरहाल तव्हां ॾिसो त साईं हीअ जेको आहे हुनखे पैसो आहे जेकॾहिं वज़ीर आज़म साहिब खे, त उहो जजनि खे ख़रीद करे थो वञे ऐं उहो फ़ैसिलो हुनजे फेवर में अची थो वञे।
पर जेकॾहिं को ग़रीब हूंदो त उहो त जेको आहे सो की नंढे चोरीअ में बि टंगिजी थो वञे। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त उन पासे बि इंसाफ़ उहो बि कमु लथल आहे। सो इनजे करे चौधारी ऐं ॿियो जेको असांखे सिंध में जेको मसइलो हाणे पैदा थियो आहे, जंहिंमें हिन दोस्त बि ॻाल्हायो पंहिंजे समेरिया साहिबु ऐं फ़याज़ बि थोरो निशानदेही कयो, त हीअ जेको फंडामेंटलिज़म जेका उभरी आहे इहा छा आहे त तव्हां या असां आम माण्हू जेको आहे उनजो फ्यूचर नथो ॾिसे, पर हिन जो फ्यूचर असां ॾिसी सघूं था आराम सां। छो त असांजे ई साम्हूं असांजे ई अखियुनि जे आॾो उहो जेको आहे तव्हांखे जेकॾहिं टी वी ॾिसो था, अख़बार जो कॾहिं महिल फ़ोटू त ॾिसंदा हूंदो, तव्हां ॾिठो आहे त कीअं जेके शाम जा ॿार आहिनि कीअं बमबारीअ में जेको आहे सो वीचारा सॼियूं आकायूं मरी थियूं वञनि, नंढड़ो वीचारो ॿार को पियो आहे, या इराक में बि ईअं आहे, ॿियनि केतिरनि जायुनि ते ईअं आहे, ऐं जेको आहे सो 50 लख माण्हू मरी चुको आहे। हीअ जेकॾहिं मिसाल तौरु तव्हां इहे माण्हू जेके कंहिं बि नमूने सां मुस्लमान न आहिनि, उहे ख़बर न आहे अलाए कहिड़े क़िस्म जो इस्लाम खणी आया आहिनि, छो त इस्लाम त सलामतीअ जो दीन आहे, नाले में ई पधिरो आहे, पर हू जेको दीन उहो कान को रत ऐं खून आहे, उहो जेको आहे तबाहीअ जो जेको मक़सदु ई न आहे। हाणे इहे जीअं वधंदा वेंदा इनखे तव्हां मश्करी न सम्झो, जहिड़ो हिननि असांजे हुकूमतनि स्कूलनि जो करिकुलम कयो आहे, जहिड़े नमूने सां टी वी चैनल जेको आहे माण्हू खे ग़लति हो वेठा था कनि ऐं कंहिं बि माण्हूअ खे सच ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे, त इहो जेको मां तव्हांखे यकीन सां थो चवां ईंदड़ 4-5 सालनि खां पोइ इहो सिरिया वारो तव्हां हिते ॾिसंदव। हीउ मामिलो एॾो त वधी चुको आहे, छो त इन में स्टेट्स बि इनवॉल्व आहिनि, सऊदी अरब बि इनवॉल्व आहे, ईरान बि इनवॉल्व आहे, अहिड़े नमूने सां ॿिया इहे घणा मुल्क इनवॉल्व आहिनि। उहे त पैसा ॾियनि था न हिते, त वीचारा माण्हू त पैसनि जे करे पोइ जीअं ॼणनि था उहे कनि था पिया। सऊदी अरब जो बि छा आहे त हाणे तेल ख़तमु थियण वारो आहे, तंहिंजे करे हुननि इहो कयो आहे त बाबा ॿियो जेको आहे सो माण्हुनि खे वधीक मज़हबी इहो कयूं त जीअं हिते अचनि। ॿियो उहो ख़बर न आहे त हाणे कहिड़े क़िस्म जा, ऐं घणे क़दुरु दाइश खे सपोर्ट इसराइल जी आहे हिकु, ॿियो जेको आहे पंहिंजो हिनजी आहे अमेरिका जी आहे ऐं सऊदीअ जी बि आहे। तंहिंजे करे हीउ जेको मंज़रनामो असां ॾिसूं था इहो सिंध ऐं पाकिस्तान में बि थींदो जेकॾहिं असां उनखे बचाव न कयोसीं। ऐं ख़ासि तरह असां सिंध खे बचाव करणु, सिंध शुरूअ खां जेका अमन सलामतीअ जी ज़मीन रही आहे, हिते कंहिं बि थोरो पाकिस्तान ठहियो त बि हिकिड़ो बि हिंदू क़तलु कोन थियो हिते, उहो त पाण ट्राह में वठी भॻा पर क़तलु कोन थियो कोई माण्हू। हिते जेको भगत कंवरराम थियो उहो बि पाकिस्तान ठहण खां घणो अॻु में थियो, ऐं जिन माण्हुनि कयो उहे हाणे बि उहे कमु कनि था पिया। तो ॻाल्हि इहा आहे त उहो हिकु रुॻो वाक़ियो हो जेको पाकिस्तान तहरीक जे करे कोन थियो। कराचीअ में हिकिड़ो माण्हू कोन हो, सॼे हिन में तव्हां ॾिसंदो त हिन में हिकिड़ो सिख मारियो, उहो अलाए कंहिं मारियो, सिंधियुनि कोन मारियो। त मतिलबु हे आहे त हीउ जेको मामिलो थियो आहे इहो हाणे एतिरो गहिरो आहे जो फ़ौज जेकॾहिं चाहे त बि उन सां विढ़ी नथी सघे, छो त इहो हेठि पखिड़िजी वियो आहे, सॼो पंजाबी थी वियो आहे, सॼो ख़ैबर पख्तूनख्वा थी आहे, सिंध थोरी बचियल आहे, पर हिते पाण थोरी शुरूआति थी वई आहे। त जेसि ताईं इहा जंग वञी घर घर जंग थींदी, दस्त बदस्त लड़ाई थींदी, ऐं ईअं तव्हां ॾिसंदव त हे जीअं होटलनि में वेठा इहे होटल ईअं न हूंदा, तव्हां जेको आहे कंहिं खंडरनि मां वेही जेको आहे थोरो साहु खणी सघंदव, ऐं तव्हां जेके केतिरनि ई प्यारनि जा लाश इहे जेको आहे हूंदा। एॾी वॾी जंग खां पोइ वञी हीउ कमु थींदो। तंहिंजे करे बहितर आहे त इन खां अॻु में असां पंहिंजे हिन घटि में घटि सिंध खे त बचायूं, घटि में घटि पंहिंजे ॿारनि ते ध्यानु ॾियूं, सभिनी सां मुहबत कयूं, कंहिंसां नफ़रत उहो न करे, छो त नफ़रत करणु कंहिं बि मज़हब जे मुताबिक़ बि जाइज़ न आहे। तंहिंजे करे इहो एॾो वॾो संगीन मसइलो आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजे जेके असांजा लिबरल लाड़ा आहिनि, सूफ़ी लाड़ा आहिनि, उन तरफ़ वञूं, पंहिंजे दरगाहनि सां पंहिंजे ॿियनि, भली को बि कहिड़ो बि ख़्याल बि रखंदो हुजे, पर असांखे कंहिंखे क़तलु करण जी या जेको आहे ख़राबु चवण जी ज़रूरत न आहे। उहो अलाह जो फ़ैसिलो आहे, उहो कुदरत जो। छो त तव्हां ॾिठो त इस्लाम में बि इहो आहे त बाबा जेके बि गुनाह ऐं सवाब जो वज़न केरु कंदो, ख़ुदा ताला पाण कंदो। कंहिं फ़रिश्ते खे या कंहिं बि ॿिए माण्हूअ खे इन जो हक़ु न आहे त उहो तव्हांखे ॾोहारी आहे। पर जेको हुनजे नज़र में ॾोह हुजे उहो थी सघे थो हुनजे नज़र में को हिकिड़ो नंढड़ो सुठो कमु हुन हज़ार ॾोहनि खे जेको असां वधीक भारी हुजे। तंहिंजे करे असांखे कंहिंखां बि नफ़रत या न करण जो न आहे। इहो हिकिड़ो वॾो जेको आहे क्राइसिस आहे सिंध जो, जेको फ़िलहालु असांखे नज़र नथो अचे, जो त हर को पंहिंजे कमनि में लॻो पियो आहे। उनखां अलावा
सियासी तरह जेको आहे सिंध में जेको निज़ाम हले थो उहो दरअसल जमहूरियत न आहे। जमहूरियत जो तव्हां ॾिठो त जेको बानी हो इब्राहिम लिंकन, उन चयो त डेमोक्रेसी जेका वस्फ़ बयानु कई त गवर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल एंड बाय द पीपल। हीअ जेका गवर्नमेंट आहे उहा आहे गवर्नमेंट ऑफ द फ्यू फॉर द इंट्रस्ट ऑफ फ्यू। चंद माण्हुनि जी गवर्नमेंट, चंद माण्हुनि जे मुफ़ाद लाइ। ऐं तव्हां ॾिसो त सॼे मुल्क खे मरोड़े मुठ करे जेको आहे त पंहिंजे हथ में कनि था, ऐं आम माण्हूअ खे त छा थो मिले, कुझु बि नथो मिले। उनखे त जेको आहे सो शायदि मरण लाइ का गोरी बि सरकारी कोन मिलंदी। अगरि जेको मरणु चाहे त बाबा सरकार तरफ़ गोरी इशू थिए त बाबा तूं मुंहिंजी काई ख़ुदकशी कर, उहा बि तव्हांखे कोन ॾींदा। त हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ इनखे ओलिगार्की चवनि था, इहा डेमोक्रेसी न आहे। तंहिंजे करे हिन मां कंहिंखे बि फ़ाइदो थियणो न आहे। इहा बहितर शिकिल में बि थी सघे थी जेकॾहिं हे माफ़ियाऊं न थियनि। ईअं थो लॻे त सभु माण्हू हिकु पासे थींदा था वञनि, हिकिड़ी पार्टी में थींदा था वञनि, ऐं ईअं थो लॻे त ॼणो हीअ बादशाहत अचण वारी आहे। सिंध जेका आहे त हिकिड़ी बादशाहत तरफ़ वञे थी। जॾहिं सभु सीटूं तव्हांजूं हूंदियूं, MLA तव्हांजा हूंदा, MP तव्हांजा हूंदा, जेके SP, DIG, DC सभु तव्हांजे अंडर में हूंदा, त असां आम माण्हुनि जी हैसियत कहिड़ी हूंदी। तंहिंजे करे हीअ बादशाहत आहे, बादशाहत तरफ़ वञी रहे। जेकॾहिं हीअ हिन इलेक्शन नेक्स्ट में बि ईअं रहियो त पोइ पक सम्झो त हीअ बादशाहत जे अंदरि हले वेंदो। सो इहो बि हिकिड़ो वॾो पॉलिटिकल क्राइसिस आहे। उनखां अलावा इहो आहे त पंहिंजो माण्हुनि जी जेका आहे सा अक्सरत जेका आहे असां आहियूं, उन्हनि में बि हिकिड़ो क्राइसिस आहे। उन में हिकिड़ो क्राइसिस इहो आहे त असां सभिनी माण्हुनि जूं सियासतदाननि वांगुरु ॻाल्हाइण जूं ॻाल्हियूं हिकिड़ियूं हुअनि, अमल जूं ॻाल्हियूं ॿियूं आहिनि। हर माण्हूअ जे कोल ऐं फेल में फ़र्क़ु आहे। इहा जेका आहे 2 नंबराइप जेका मथे थी आहे सियासत में, उहा जेका आहे सा ईअं जेको आहे सो सराहत कंदी आहिस्ते आहिस्ते पब्लिक ऐं हर माण्हू में अची वई आहे। नंढी लेवल जो माण्हू बि जेको आहे सो जेको ॻाल्हि करे थो उहो तक़रीबन कूड़ थो ॻाल्हाए, अमल हुन जा ॿिया आहिनि। त तंहिंजे करे गोल ऐं फेर में सॼी सोसाइटी जो तज़ाद आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि असां चङियूं ॻाल्हियूं कयूं था त उहे असां अमली तरह जेको आहे नथा कयूं। माना चाहे त असांजे जेको आहे सो इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुन खां पहिरियों कयां त जेका असां जॾहिं बि चङी ॻाल्हि सोचूं था त असांजे पंहिंजे माज़ीअ ते फ़ख़ुरु कयूं था। बाबा मोहन दड़ो हीअं हो, पोइ फलाणो हीअं हो, पोइ भुट्टो साहिबु इहो ई। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त माज़ीअ ते फ़ख़ुरु करण सां तव्हांजो हाल त बहितर कोन थींदो न। उहे माण्हू अलाए केरु हुया जेके मोहन दड़े जा हुया, ऐं अलाए जेको असां में हुया या उहो ॿियो को नसुल हो, छा हो, असां उनखे ॾिसी बसि जेको आहे सो पोइ छा थो थिए त माण्हू जेको आहे हिकिड़ो हिकु त माज़ीअ ते फ़ख़ुरु कनि था, ॿियो जेको आहे सिंधी क़ौम परस्तीअ में खे जेको आहे उहो हिकिड़ो रोमांस में इस्तेमालु कनि था। माना साईं वाह सिंध हीअं आहे, वरी शाइरी बि कजे थी, वरी हे बि करे थो, रात जो शराब पी, वॾियूं जेके कचहरियूं थी अथनि सिंध लॻी पई आहे। सुबुह जो ॾिसो त जेको वॾा वॾा DIG ऑफिसर कमिश्नर तव्हांखे पंहिंजो सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी उहो बि रात जो वेहनि था, असां सां वेहंदा बि हूंदा सम्झव। त ॾिसो त केॾियूं क़ौम परस्ती जूं ॻाल्हियूं था कनि। वरी सुबुह जो वञो त उहो रेट कल्ह खां चाढ़े था छॾनि पंहिंजे कमनि जो, सम्झव। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त इहा रुॻो ॻाल्हि करे लस्त वठणु ऐं पंहिंजे क्राइम खे जेको आहे हुन लस्त जे वसीले जेको आहे सो बैलेंस करणु। छो त माण्हू जॾहिं गुनाह कंदो आहे त हुनजो ज़हर बि त थोरो दिमाग़ में थींदो आहे न। उन ज़हर खे बैलेंस करण लाइ हीअ जेको पंहिंजो रूमानी बि ॻाल्हियूं सिंध परस्ती ऐं हे कनि था। तंहिंजे करे मां चवंदो आहियां त ॿ जेके आहिनि से वापार सिंध में हिन वक़्तु हलनि था। हिकु आहे भुटे जो वापारु, सम्झा साईं, भुटो साईं भुटे ईअं अड़े बाबा तव्हां जेको कमु कयो भुटियो त जमहूरियत पसंदि हो, उन त कंहिं ग़रीब जे मिल्कियत ते कब्ज़ो न हुयो, बल्कि कयो, बल्कि जेकॾहिं को ग़रीब अहिड़ो ईंदो त पंहिंजी कमीस लाहे बि उनखे ॾेई छॾींदो। तव्हां त माण्हुनि जूं जेके खीसनि ऐं बचियुनि मां जेको आहे कढियूं था वञो सामान। त तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त भुटे जे नाले में हीउ जेको आहे सो हिकिड़ो वॾो दुकानदारी आहे जेका सॼी सिंध लेवल ते हले थी। ॿी हले थी सिंध जे नाले ते, ॿिया वरी जेको आहे सिंध करे वरी हुनजा कम जेके आहिनि से बिल्कुलु ॿिया आहिनि। हाणे शाइर अदीब ॿिया टिया साईं सिंध जी साईं बहितरीनु शाइरियूं साईं कॉन्फ्रेंस थी वई, साईं ॾींहुं मल्हायो, वरी वञी ॾिसो त वज़ीरनि खां वञी वठनि था 50-50 लख करोड़ बि वठनि था ऐं ॿिया बि कनि था। ऐं NGO जे थ्रू ॿियनि शयुनि जे थ्रू
हो जेको आहे सो प्रैक्टिकली अमल उहो था कनि जेको तव्हांजे माण्हुनि आम माण्हू छो त हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त सिंध छा आहे सिंध को जेको आहे सिंध चवण सां को उहो सिंध खे फ़ाइदो कोन थो थिए सिंध जी ज़मीन न आहे सिंध जो मतिलबु आहे सिंध जा माण्हू असलूका माण्हू जॾहिं उन्हनि खे फ़ाइदो पवंदो जेके तव्हां टैक्स वसूल कयो था या जेका हुकूमत हलायो था या कंहिं तरह जी पंहिंजी हलायो था उन जे पैसे मां उन जे हासिलात मां जेकॾहिं हिकिड़े आम माण्हूअ खे मिसाल त रोड मिलियो घरु मिलियो का जेका आहे त ॿारनि बचनि खे हलाइण लाइ को जेको आहे सब्सिडी मिली नौकिरी मिली या ॿियो कुझु जंहिंमां माना उन टैक्स या उन खज़ाने जो कुझु हिसो हर आम माण्हूअ ताईं पहुचे त पोइ चइबो त बाबा इहो सिंध खे मिलियो बाक़ी जेकॾहिं इहो तस्वर असांखे क्लियर करणु खपे पंहिंजे दिमाग़ मां जेकॾहिं को चए थो बाबा सिंध वाह या सिंध ज़मीन वाह जा टंडे हलाया जी 50,000 ज़मीन ते त मां थो कब्ज़ो कयां मूंखे सिंध वणे थी ॾाढी ज़मीन सो इहा सिंध न आहे जेकॾहिं उन मां माण्हुनि खां कढी छॾियो त इहा ज़मीन त अंग्रेज़ खे बि खपंदी हुई इहा ज़मीन त इंडिया वारनि खे बि खपे या त अफ़गानिस्तान वारनि खे बि खपे कंहिंखे न खपे सरसब्ज़ इलाइक़ो सरसब्ज़ ज़मीन तंहिंजे करे सिंध जो मतिलबु आहे सिंध जो आम माण्हू सिंधी माण्हू असलूको माण्हू हितां जो त इहो जेको आहे तस्वर बि क्लियर करणु खपे त तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त असां जेकॾहिं सुठियूं सोचूं बि रखूं था त असांजे कौल ऐं फेल में हिकु त फ़र्क़ु आहे ॿियो असां इहो था सम्झूं त असां जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे सुठियूं सुहानियूं ॻाल्हियूं करे ऐं उन मां को असांखे फ़ाइदो मिलंदो या माण्हूअ खे मिलंदो त न मिलंदो जेकॾहिं तव्हां ॿ पोखींदव ऐं इहो सोचींदव त बाबा हाणे इहो सुभाणे वॾो दिन में अंब खाईंदासीं त उहा त पंहिंजी बेवकूफ़ी आहे न जेकॾहिं जेको आहे तव्हां हिकिड़ो जव पोखींदव त तव्हांखे जव मिलंदा उहो बि जेकॾहिं ख़्यालु कंदव त सम्झव तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त हीअ असां जेको पंहिंजो फेक रवैयो रखियो आहे ॻाल्हियूं करे ऐं थोरो माज़ीअ ते ख़ुशि थी ऐं रोमानियत ऐं सुठा शेर पढ़ी ऐं ईअं करे ऐं शराब पी हिकिड़े नशनि में अचे ऐं जेको मज़ो वठूं था हाणे इन मां जेको आहे सुभाणे अंब मिलंदा ईअं न थींदो छाजे करे त असां में मेन जेका ख़राबी आहे त सॼी सिंधी क़ौम हिकिड़ी ॻाल्हाऊ आहे ॻाल्हाइण जो बि नेगेटिव पासो गिलाखोर टाइप जी आहिनि असां सभई तक़रीबन जेको माण्हू न हूंदो उनजी गिला कंदासीं ॻाल्हाईंदासीं पर ॻाल्हि असां अमल पसंदि न आहियूं माना जॾहिं तव्हां जेको चवंदो आहे हे ज़मीन आहे हिन मूंसां हेतिरो बहितरीनु फ़सुलु थिए उन सां त न थींदो पर जॾहिं उहा ज़मीन तव्हांजी हुजे उन ते तव्हां खेड़ींदव महिनत कंदव पघर कढंदव सॼे फ़सुल उन जूं जेके सभु माना रिक्वायरमेंट आहिनि उहे पूरियूं कंदव त उनखां पोइ उन में बहितरीनु फ़सुलु न त महिनत करणी पवंदी फिज़िकल त इहो ॻाल्हि न आहे त ख़्यालनि ऐं दिमाग़ में सोचण सां ऐं जेको आहे सो ड्राड़ूं हणण ऐं ॻाल्हाइण सां को नतीजो निकिरंदो तंहिंजे करे सिंध लाइ जेको बि आउटकम थींदो जेको बि नतीजो थींदो उहो अमल सां थींदो असांखे हाणे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त ॿिया माण्हू सभु क़ौमूं अमल कनि थियूं महिनत कनि था भला जेकॾहिं इहो ॿुधायो जेकॾहिं असां पाण कमु कयूं हा त हे तव्हांजे सभिनी रोडनि ते पठाणनि जा होटल छो हुजनि हा तव्हांजे जेको आहे सो कराची हैदराबाद हर घिटीअ में जेको आहे सो पठाण जी चांहि ते माण्हू शो करिया पिया न भला असां असां चरिया आहियूं था सिंधी असां चांहि ठाहिण बि नथी अचे या तव्हां इहो त ठहियो पर तव्हां वञो हुते ॾिसो हिन में त सॼे समुंड ते हाणे ॿेड़ियूं पठाणनि जूं आहिनि मुहाणा सिंधी आहिनि उन्हनि खे किराए ते ॾियनि था जॾहिं तव्हां कटीबंद वञो तव्हां कराची वञो मां हाणे बि थी आहियां ताज़ो त उते तव्हां ॾिसो त हुनखे जंहिं किराए ते ॾियनि था उहो जॾहिं शिकार करे मोटनि था त उनजो प्रॉफिट जो 90% पठाण थो खणे बाक़ी 10% में ग़रीब जी जेका चुल्ह बि कोन थी तोखे त मतिलबु आहे छाजे करे आहे छाजे करे त असां ॻाल्हियूं कयूंसीं असां कमु न कयोसीं हुननि का ॻाल्हि न कई आहे हू जिंबिया पिया आहिनि उहो हिकिड़ो अफ़गानिस्तान मां पठाण अचे थो जंहिंखे उर्दू बि ॻाल्हाइणु नथी अचे न सिंधी थी अचे थो पहिरियों जेको आहे सो हितां शहर जे ॿाहिरां ई आहे त को ठीकेदार पठाण या को बि मिलेसि हुन कम ते रखे थो सॼो ॾींहुं खोटराए करे वरी उते ई पियो आहे भिटीअ ते सुम्हियो वरी सुबुह खां कमु शुरू थो करे ॾिसंदे ॾिसंदे 2-3 सालनि में छा थो थिए त उहो ॾिसूं था त बाबा हुन रेड़ो हयो आहे चांहि जो वरी 2 सालनि खां पोइ ॾिसूं था उन त यार दुकानु हणी छॾियो चांहि जो वरी 5 साल त गुज़रनि ख़बर थी पए त हुनखे त हाणे जेको आहे सो 8-10 गाॾियूं पोइ ख़बर थी पए डंपर ऐं हे जेको कंस्ट्रक्शन जा जेके मशीनरी आहे सभु हिनजी आहे ऐं डेली जेको आहे उहो हेतिरा लख रुपया कमाए थो सिंध गवर्नमेंट जा ठीकु आहे उनखे था मिलनि KMC जा ठीकु आहे उनखे था मिलनि हिते बि तव्हां ॾिसो त सिंधी चवनि था गर्मी आहे पर पठाण करे त उहो खोटराई करे
ॿियो त ठहियो पर न तव्हां जबल जेके आहिनि हे रोड़ीअ जा ॿिया टा सभु पठाण खाई विया आहिनि सभु हुन ब्लास्टिंग करे इहे जेके आहिनि से अलाए मुंहिंजे ख़्यालु ₹1.5 में किलोमीटर आहे माना ठीकु हो ₹1.5 हुते ॾेई पर उन खां रिश्वत खणी मदद कनि 5,000 ॾींदा हूंदा एकड़ ते उन उहो जेको आहे सो ₹40 हुन मां कमाइनि था ऐं उन में तव्हांजा जेके तहज़ीबी वरसा आहिनि पुराणा तव्हांजा जेके वॾा रहंदा गारनि में उहे उन्हनि ख़तमु करे छॾिया उन्हनि ज़माने में जेके उते चित्र थालियूं ठाहियूं उहे ख़तमु थी वियूं उहो तव्हांजा जेके उन्हनि जा ज़माने जा पंहिंजा थांव ठिकर पिया 10-15 साल पुराणा मोने दड़े खां बग में ॼाण उहे ख़तमु थी विया छाजे करे त असांखे कमु करिणो ई न आहे असांखे करणी आहे लय सम्झा साईं काटन जा कपिड़ा पाइणा आहिनि ऐं परफ्यूमियूं हणणियूं आहिनि ऐं संगत में ड्राइयूं हणणियूं आहिनि ऐं मोबाइल फ़ोन ते छोकिरियूं फासाइणियूं सम्झा साईं तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हक़ीक़त सां ॾिसबो तॾहिं जेको आहे सो असां कुझु करे सघंदासीं त हाणे जेको आहे सो इन करे मां इहो ॻाल्हि कई त तव्हां सभिनी खे उन क्राइसिस जी ख़बर आहे पर हीअ सिर्फ़ु मां निशानदेही थो कयां छो त उहे शयूं सभु गॾु थी हिकु जाइ ते जेको आहे सो ज़हन में न आहिनि हिकु वक़्तु त इहो असांजो क्राइसिस आहे इन जो हल को ॾुखियो कोन्हे को इन जो हल इहो आहे त पहिरियों त जेके असां में जेका बुनियादी ख़राबी आहे त असां सिंधी जेको आहे सो वॾा हिकिड़ा एनार्किस्ट आहियूं असां ॿधीअ जा दुश्मन आहियूं जेकॾहिं हिकिड़ी जेका आहे पार्टी का ठहंदी त वरी हुन में 20 पार्टियूं ॿियूं ठही थियूं वञनि जेकॾहिं हिकिड़ो जेको आहे को माण्हू कमाए थो दुकान त 20 दुकान हणी सभई फेल सम्झा साईं उनखां पोइ जेको आहे जेकॾहिं हिकिड़ी का आदमी संगत ठहे थी त ख़बर थी त 12 आदमी संगतियूं ठहियूं ऐं ॿियो असां एक्सट्रीम अना परस्त आहियूं माना असां मां हर को माण्हू इहो सम्झे थो त मां सही आहियां मां ख़ुदा आहियां मां जेको सोचां थो उहो सही आहे बाक़ी हे सभु जेके इंसान आहिनि ऐं इहे मख़लूक आहे पोइ इनजे करे छा थो थिए त उहो बि माण्हू ॿिए जी सुठी ॻाल्हि खे क़बूलु करण लाइ तयारु न आहे इन अना में थोरी ॻाल्हि ते विड़ी जहिड़ा करे पाण जूं तबाहियूं करे ऐं कॾहिं बि ॿधी न करण जे करे जेको ॿियूं कुवतूं आहिनि उहे तव्हांजे मथां क़ाबिज़ आहिनि उन्हनि जो हले थो वणे त तव्हांजा माण्हू पकिड़े जेको मारे उछलाए छॾनि तव्हां लफ़्ज़ बि नथा पुछी सघो छो इनजे करे नथा पुछी सघो त तव्हां चओ त मथां मूंखे बि न वरी जेको आहे साॻी तादी थिए त तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त सभ खां पहिरियों जेको आहे हीअ जेका डिसऑर्गनाइज़्ड क़ौम आहे उनखे हिकिड़ो सिर्फ़ु लफ़्ज़ खपे त उहे पाण में ॿधी कनि यानी ऑर्गनाइज़ थियनि हिकु पॉइंट ते ठीकु आहे न उन में इहो न आहे ॾिसणो त बाबा हीअ जेको आहे हिंदू आहे हे मुस्लमान आहे हे जेको आहे शियो आहे हे सुन्नी आहे हे जेको आहे GSN जो आहे हे जेको आहे पीपल्स पार्टीअ जो आहे न पर हिकु पॉइंट ते त बाबा सभु गॾु थी थोरो सोच वीचार पहिरियों कयूं उनजे लाइ असांखे का इदारा ठाहिणा पवंदा थिंक टैंक ठाहिणी पवंदी जंहिंमें सभिनी जो ख़्यालु हुजे ऐं कॾहिं बि पाण खे हीरो न सम्झिजे माना अॼुकल्ह जो ज़मानो कलेक्टिव विज़डम जो ज़मानो आहे अॻे ज़माने में चवंदा बाबा जेको आहे हूंदो लुकमान हकीम जेका बीमारी ते उन ॾे वञिबो पर उहो बि कूड़ हक़ीक़त में ईअं न हूंदो हाणे स्पेशलाइज़ेशन जो ज़मानो आहे त अहिड़े नमूने सां हीअ हर माण्हू अलॻि अलॻि आहे हर माण्हूअ जी पंहिंजी पंहिंजी जाइ ते उन हुनर जी अहमियत आहे उनजे शख़्सियत जी अहमियत आहे हिकिड़ो माण्हू बहादुर हूंदो हिकिड़ो सियाणो हूंदो मतिलबु हिकिड़ो किताबु पढ़ंदो हूंदो इहे त इन्हनि सभिनी सलाहियतुनि खे गॾाए जेको आहे हिकु जाइ करे उन्हनि खे हिकिड़ी जेको आहे ऑर्गनाइज़ेशन में आणे ऐं उन ते हलाइजे पोइ 1 पॉइंट एजेंडा बाबा जेको बि तव्हांखे क़ौमी मसइलो थिए को बि प्रॉब्लम थिए भली हुकूमत पीपल्स पार्टीअ जो हुजे या फ़ौजियुनि जी हुजे या कंहिंजी बि हुजे तव्हां चओ साईं फलाणो मसइलो सिंध जे मौत ऐं ज़िंदगी जो मसइलो आहे ऐं उहा ऑर्गनाइज़ेशन जेका पॉलिटिकल न आहे उहा जेकॾहिं सॾु ॾिए त बाबा हिन ॻाल्हि जे ख़िलाफ़ु अचो ऐं जेका सिंध जा 4 करोड़ माण्हू रोडनि ते निकिरी बीहनि त ॿुधायो तव्हांखे कोई माण्हू कुझु करे सघंदो बिना पॉलिटिक्स जे त ॻाल्हि इहा आहे त असां इहा था चाहियूं त का अहिड़ी थिंक टैंक ठाहियो की हिन पॉइंट ते थियो हीअ जेके असां में क़ौमी ख़राबियूं आहिनि इहे कढिजनि ऐं पाण में गॾिजी अहिड़ी शइ ठाहियूं जंहिं ते ॿई पाण में ॻाल्हाए सघूं ऐं उन जो असां थिंक टैंक जो नालो रखियो आहे इंडस रिनेसेंस सिंधु माथिरे जी नई जागृता सिंधीअ में नालो इहो हाणे इहा छा आहे इहा आहे त जेकॾहिं 15वीं सदीअ में यूरोप जे अंदरि हिकिड़ो जेको आहे सो तमामु घणो मज़हबी ऐं हिकिड़ो हुयो माण्हू हिक ॿिए खे मारे बादशाह हूंदा वॾो ज़ुल्म हो पोइ जॾहिं प्रेस ईजाद थी त उन्हनि माण्हुनि सभिनी गौर करे पंहिंजा लेख छपाइण शुरू कया माण्हुनि ताईं पहुता पोइ आस्ते आस्ते हिकिड़ो ख़्यालु पैदा थियो त बाबा हीअ जेको आहे सो हिकिड़ो नओं माना सोच पैदा कजे नई लहर
उहा पैदा थी त माण्हू यूनाइट थी विया त अॻिते हली करे उहा कलीसा जी हुकूमत ख़तमु थी ऐं जेको आहे सो माण्हुनि जी हुकूमत थी ऐं उन्हनि जेको आहे सो एतिरो त फैलायो जो हे बिजली ईजाद थी वई साईं त हाणे इंडस्ट्रियूं ईजाद थी वियूं ऐं हिकदमि समूरी दुनिया जी क़िस्मत बदिलिजी वई त अहिड़े नमूने सां असां चाहियूं था त असीं जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में फाथल आहियूं या जेको आहे सो हिकिड़ो क़ैद लॻा पिया आहियूं उन्हनि माने की नंढड़ी सवली ॻाल्हि आहे मतिलबु इन में को वॾो को हिकिड़ो इनकलाब ऐं इहे वॾा के जज़्बाती नारा ऐं उहा ॻाल्हि न आहे सिर्फ़ु जेको आहे सो पंहिंजूं पर्सनल ख़राबियूं कढी हिक ॿिए सां वेहणो आहे ऐं हिक ॿिए सलाह करणी आहे ऐं उन में वरी हिकिड़ी पब्लिक सर्विस बि आहे हाणे घोटिके में मिसाल त नंढनि जी असां हिकिड़ी कम्यूनिटी ठाही जंहिंमें जेको आहे सो फतह बि आहे साईं जन बि आहिनि ॿिया बि आहिनि हिकिड़ो माण्हू तव्हां वटि अचे थो दरख़्वास्त खणी त साईं मूंसां हिन नंढे वॾेरे या जेको हिन पुलिस वारे हीअ ज़्यादती कई आहे या पाण में बि भाती ज़्यादती कंदा आहिनि माइट बि कंदा आहिनि ऐं उन सां ज़ुल्म आहे हिनखे जेल में विझे अथऊं ज़मीन बि हिनजी आहे मिल्कियत बि हिनजी आहे तव्हां उनजो केस जेको आहे सो मीडिया ते हाईलाइट कंदव तव्हां उहो जेको आहे सो गवर्नमेंट जे अॻियां हाईलाइट कंदव तव्हां उहो जेको आहे वेंदे इंटरनेशनल फोरमनि तां खणंदव जे सफ़ा न थिए त मिसाल तौरु उन लाइ उन इलाइक़े ऐं पूरे सिंध में प्रोटेस्ट थी सघे थो त उन माण्हूअ खे केॾो सहारो मिली वेंदो जेको सफ़ा बेसहारा आहे माना कंहिंजी बि ॿियनि सां बि बर्दाश्त न कजे हिक ॿिए जी मुखालफ़त करण जे बजाए मसइलनि ऐं शयुनि खे मेरिट ते खणूं इन ॻाल्हि खे असां चऊं था त हिकिड़ी नंढड़ी ऑर्गनाइज़ेशन ठहे ऐं उन में तव्हां असां सां गॾु हुजो उहा तव्हांजी मर्ज़ी आहे जेको माण्हू गॾु थिए न थिए छो त इंसानु आज़ादु आहे ऐं हुनखे ज़ोरी ज़बरदस्ती कुझु न सघे नथो चई सघिजे तव्हां सभिनी जी महिरबानी बसि इहा ॻाल्हि जेका फेर आहे नंढड़नि थोरनि लफ़्ज़नि में कई महिरबानी तव्हांजी